पुलिस असां ते तशदुद कयो। जी हाँ, बिल्कुलु। जेकॾहिं मुंहिंजी ज़ाती ॻाल्हि पुछंदो त मूं ते को तशदुद न थियो, मुंहिंजे साथियुनि ते थियो। असांजे अॻुवाण असांजे कन्वीनियर लियाक़त जलबाणी ते तशदुद कयो, उनखे घेलियो वियो, वारिसनि ते लठबाज़ी कई वई, उन्हनि खे धक हयां विया, उन्हनि खे रोडनि ते घेलियो वियो, उन्हनि जा हथ, उन्हनि जूं पुठियूं उहे छिलिजी वियूं। हा, बिल्कुलु उन्हनि सभिनी ते तशदुद थियो। ऐं मूंखे त मुंहिंजी गाॾी त जंहिंमें मूंखे उनखे खणणो हुयो, उहा त उन्हनि बिल्कुलु ऊंदहि में बीहारी। त केॾी न इहा बेहयाई चवां मां, बेहिसी चवां मां, या जेको बि तव्हांखे ॿियो को नालो सुझे थो सो चओ। तशदुद मूं ते ज़ाती तौर ते कोन, हा ज़हनी टॉर्चर बि तशदुद आहे, जो चइनि जॻहियुनि ते मूंखे रखियो वियो ऐं ॾाढी ख़राबु हालत में, जिते न थधिकार, न हवा, न पखो, गर्मी, न थधो को पाणी। सो हा, इहो टॉर्चर, इहो तशदुद मूं ते थियो। बाक़ी मुंहिंजनि साथियुनि ते सख़्तु तशदुद थियो, जेको तव्हां सभिनी मीडिया ते ॾिठो आहे। पुलिस छा थिए चाहियो? पुलिस जी हिकिड़ी रिट आहे, ऐं असांजी जेका स्टेट आहे, असांजी रियासत आहे, असांजी जेका डिमांड हुई उहा हुई त असांखे ॿारड़ा ॾियो, असां वञूं। 55 टेम्परेचर ते असां वेठल हुयासीं, कंहिं बि असां सां न ॻाल्हायो। विच में ॿिया माण्हू जेके कमाइण जे लाइ ईंदा आहिनि, उन्हनि सां, पुलिस वारनि सां ॻाल्हियूं पियूं कयूं। असां कॾहिं पुलिस वारनि सां नाहे ॻाल्हायो। ऐं हूअ बि रोड रस्ता बंदि थींदा आहिनि, पुलिस त पाण ई अची वेंदी आहे, घुराइणी थोरी पवंदी आहे। सो पुलिस इहो ई पिए चाहियो त ही रोड बाईपास, ॿॿरलो बाईपास स्पेशली, उहो बंदि न थिए। छो त ज़ाहिर आहे उनजो कार वहिंवार सॼो आहे ई उते, सिंध पंजाब जो लिंक आहे, ऐं उहो डिस्टर्ब थी वियो पूरा 9 कलाक। ऐं उनखां पोइ वधीक जेका मेन ॻाल्हि हुई, उहा इहा हुई त असां पाकिस्तान जे ख़िलाफ़ु ॻाल्हायूं पिया, उन्हनि जी इहा ॻाल्हि असां ॿुधूं। जॾहिं SSP सऊद मक्सी जेको आहे सो आयो इहो चवणु त पाकिस्तान जे ख़िलाफ़ु तव्हां ॻाल्हायो पिया, आज़ादु कयो, आज़ादु कयो, चऊं पिया त ॿार आज़ादु कयो। अलाए छो इहा ॿाराणी सऊद मक्सी कई, ख़बर न आहे। SSP ख़ैर ख़बर न आहे, सम्झ में नथो अचे इहा ॿाराणी हुन छो कई ऐं छा लाइ कई, त अची करे पाकिस्तान जा नारा हणणु शुरू कयईं, हणाइण बि शुरू कयईं। पर ॻाल्हि इहा आहे त लाॻीतो मीडिया ते रिकॉर्ड मौजूदु आहे, ॿार आज़ादु कयो, असांजा अगवा थियल ॿारड़ा आज़ादु कयो। सो पुलिस इहो पिए चाहियो त हिननि खे अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में आंदो वञे जो हिननि ते जेको आहे सो हुननि खे माना पूरी तरह फांसी पवनि, जेको बि न थी सघियो, बसि हुननि असां ते चढ़ाई कई ऐं असांजे माण्हुनि खे हुननि तशदुद कयो ऐं मारियो, लठियूं हयूं, गेलींदा रहिया। असांजे कन्वीनियर लियाक़त जलबाणी खे हुननि गेलियो, जेको वीडियो ते मौजूदु आहे। ॾिसो, सिधी सही ॻाल्हि आहे त प्री एक्शन कमेटी जो हाणे रस्तो कहिड़ो हूंदो। असां पहिरें बि पुरअमन हुआसीं, ऐं तव्हां सभिनी ॾिठो बि आहे, रिकॉर्ड बि कयो आहे, पहिरें बि पुरअमन हुआसीं, हाणे बि पुरअमन आहियूं, ऐं हाणे बि इहा जाखोड़ असांजी हलंदी रहंदी, ऐं पुरअमन तरीक़े सां असां पंहिंजा एहतिजाज कंदा रहंदासीं। ऐं उन वक़्तु बि असां SSP ख़ैरपुर, SSP सखर, उन्हनि खे इहो चयोसीं, जॾहिं पहिरियों भेरो असां 3 कलाक रोड बंदि कयोसीं, त इहा ई ॻाल्हि कई त तव्हांखे 3 केस 4 केस सवला ॾियूं था, इहे तव्हां सॉल्व करे ॾियो, त जीअं असां वारिसनि खे ॿुधायूं, त जीअं वारिसनि खे ॿुधायूं त हीअ असां कुझु खड़तेल कढियो आहे। पर हुननि असांजी ॻाल्हि खे संजीदा कोन वरितो। प्री एक्शन कमेटी जी जो मौक़िफ़ बिल्कुलु चिठो आहे। रोड रस्ता बंदि करण जे पहिरें बि ख़िलाफ़ु हुयासीं, अॼु बि ख़िलाफ़ु आहियूं। पर जेकॾहिं तव्हां असां ते FIRs कटींदव, तव्हां असांखे दहशतगर्द डिक्लेयर कंदव, जेके माऊं आहियूं असां, जेके पंहिंजे बचनि खे आज़ादु कराइण लाइ वेठा हुआसीं, जेके सालनि खां अगवा आहिनि, त पोइ ज़ाहिर आहे अॻियां सख़्तु रद्दअमल बि अञा वधीक बि थी सघे थो। ऐं उनजी ज़िम्मेवार अंडरस्टूड ॻाल्हि आहे त सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस हूंदी। सो इन करे असां वफ़ाक़ खे बि रड़ियूं पिए कयूंसीं, अचो असांजो साथ ॾियो। असांजा ॿारड़ा ही पूरे, ही रुॻो हिकिड़े सूबे जी ॻाल्हि कोन्हे, हर सूबे मां हर ॿिए ॾींहुं ॿारड़ा अगवा था थियनि। इन धंधे खे रोकणु घुरिजे, इनखे ॿुंजो ॾियणु घुरिजे। सो प्री एक्शन कमेटी जो मौक़िफ़ बिल्कुलु चिठो आहे। एहतिजाज असांजा इन जो सिलसिलो कॾहिं बि कोन बीहंदो, ऐं असां पंहिंजी मंज़िल ते पुॼंदासीं। जिन वारिसनि खे असां में उमेदूं हुयूं, उहे हुयूं न आहिनि, अॼु बि असां सां गॾु जुड़ियल आहिनि। ऐं आचर ते असां पुरअमन एहतिजाज प्रेस क्लब आॾो वकीलनि जेको कयो आहे उन्हनि सां गॾु हूंदासीं। ऐं अॼु बि असांजो पुरअमन एहतिजाज आहे, अॼु बि असां पंहिंजा ॿारड़ा घुरऊं था, वारिस अॼु बि असां सां जुड़ियल आहिनि। ऐं इहा जेका आस वारिसनि जी असां सां जुड़ी आहे, उहा असां ज़रूरु उन्हनि खे उनजो नतीजो बि कढी ॾींदासीं। ऐं जीअं त वारिसनि एहतिजाजनि में चयो पिए, तव्हां रिकॉर्ड कयो हूंदो, ॿुधो हूंदो, ज़रूरु तव्हां ॾिठो हूंदो त वारिसनि जो चवणो त जहिड़ा आहिनि तॾहिं बि ॿारड़ा ॾियो, जहिड़ा न आहिनि तॾहिं बि ॿारड़ा ॾियो। केॾी न वॾी ॻाल्हि आहे, केॾी न ॾुख वारी ॻाल्हि आहे।
को बि पीउ माउ केॾो न ॾुख सां एॾी वॾी ॻाल्हि थो चवे, जीअरो मुंहिंजो बचो आहे त बि ॾियो, जीअरो न आहे त बि ॾियो। इन जो मतिलबु त जेकॾहिं हू इहो सोचे सघनि था त प्रिया एक्शन कमेटी या सोहिणी पारस या लियाकत जलबाणी उहे कीअं था उनजी आस टोड़े सघनि। सो असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं हू असां सां गॾु आहिनि, हू जुड़ियल आहिनि, आचार ते बि असां सां गॾु हूंदा। असांजा जेके मासूम बछड़ा आहिनि उहे असांजो ईंदड़ वक़्तु आहिनि ऐं पंहिंजे ईंदड़ वक़्त खे बचाइण लाइ जेकॾहिं माऊं निकिरनि थियूं रोडनि ऐं रस्तनि ते त उन ते उन्हनि खे मजबूर कंहिं कयो आहे? हिन हुकूमत, सिंध हुकूमत। तव्हां सहूलियतूं कहिड़ियूं ॾिनियूं आहिनि? तव्हां सवाइ इस्पतालुनि जे ॿियो असांजे सिंध में ठाहियो छा आहे? असांजा रोज़गार खसिजी विया, असांजा वसीला फुरे छॾियव, असांजा जबल दरिया सभु कुझु तव्हां फुरे छॾियो। हाणे जेकॾहिं ॿचनि जी ॻाल्हि आहे, जीअं कैनाल उन ॾींहुं जलालपुर वारो कैनाल असांजे धरणे वारे वक़्त में उनखे खोलियो वियो ज़हन डाइवर्ट करण जे लाइ। माना हीअ जेके माण्हू जिन जे जिगर जो टुकुर वयल आहे, ॿचो वयल आहे, उन्हनि खे कहिड़ो ॾियणु वठणु आहे इन सां? त को बेरोज़गारी आहे धरतीअ ते, मुल्क में या सूबनि में, या कैनाल पिया ठहनि, हू माऊं त वेठल रहियूं। माउ जे लाइ कुल काइनात उनजा ॿचा आहिनि ऐं ॿचनि ते या माउ जे हांव ते जॾहिं हथु पवंदो आहे त उन वक़्तु दुनिया जी का बि सघ उनखे रोके नथी सघे। ऐं वरी उन्हनि मां केतिरा ई वारिस अहिड़ा जिन जो ॿचो ई हिकिड़ो 3 साल 4 साल 5 साल उनखे थिया आहिनि, अगवा थियल आहे, गुम बि न, अगवा। त हिन चाइल्ड ट्रैफिकिंग खे रोकण में तव्हां मीडिया जे साथियुनि खे मां चाहींदसि त तव्हां इन्हनि ते सेशन्स रखो, इन्हनि ते डायलॉग्स कयो, इन्हनि ते टॉक्स कयो, माण्हुनि सां ॻाल्हायो, माण्हुनि सां वेहो, स्पेशली उन्हनि सां जिन जा बछड़ा अगवा आहिनि। ऐं पोइ हुकूमत जे माण्हुनि सां मिलो, उन्हनि जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि सां मिलो। इहा मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त चाइल्ड ट्रैफिकिंग वारे इशू खे ॾाढो सीरियस खणो, त जीअं असां रोके सघूं, ऐं रोके न बि सघूं था त घटि में घटि शटअप कॉल ॾेई सघूं, माण्हुनि खे ख़बर पए त के माण्हू आहिनि जे ॻाल्हाईंदा। थैंक यू। सदाईं गॾु। मूं ते FIR कटी आहे, उनजी मूंखे ॻणती आहे या न आहे। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, सॼी मीडिया हर ॻाल्हि रिकॉर्ड कई आहे त 27 ॾींहंनि में 28 ॾींहंनि में असां या मूं ज़ाती तौर ते या ॿिया वारिस सवाइ हिकु डिमांड जे ॿी का डिमांड न कई त असांखे पंहिंजा बच्चा ॾियो त वञूं, असांखे पंहिंजा बच्चा ॾियो त वञूं। ऐं जेका FIR आहे उहा तव्हां पढ़ी हूंदी ज़रूरु, जंहिंमें मूंखे दहशतगर्द चयो वियो आहे ऐं झंडो साड़ण जी ॻाल्हि कई वई आहे। त जॾहिं आख़िरी ॾींहं ते असां उन्हनि सां पुलिस वारनि सां वेठल हुआसीं, असांखे जॾहिं उन्हनि छॾियो पिए त मूं हर ॻाल्हि उन्हनि जे अॻियां रखी त राति जो झंडो पाकिस्तान जो मूं पाण लारायो हो त सुभाणे धरणे में को उनखे को नुक़सानु न पहुचाए। असांजी माइरूं पंहिंजे बछड़नि लाइ वेठल आहिनि, उन्हनि ते आङुरियूं न खॼनि। असांजी हीअ माइरुनि जी जेका तहरीक आहे अगवा थियल ॿारनि लाइ, उहा ख़राबु न कई वञे। मूं झंडो लारायो हो जेको अमानत सां एतिराम सां रखायो हो। SSP सऊद अची करे असांखे पाकिस्तान जा नारा हणाया त तव्हांखे अहिड़ा नारा पिया हणो, त मूं स्टेज ते बीही करे पाण नारा हयां, पाकिस्तान ज़िंदाबाद, असांजी सुञाणप आहे, असांजो मुल्क आहे। वॾनि जीअं ठाहियो, जहिड़े नमूने ठाहियो, जेको बि थियो उनखे असां कुझु नथा करे सघूं, पर इहा कोशिशि कई वई। हाणे FIR घटिजंदी रहंदी आहे, को वॾी ॻाल्हि कोन्हे का। ऐं जेकॾहिं असांजो अमल सुठो आहे, नियत साफ़ आहे, त डपु न आहे, जेको थींदो ॾिठो वेंदो। ज़ाहिर आहे जॾहिं असां रोड ब्लॉक कंदा आहियूं त इहे सभु शयूं थींदियूं आहिनि, पर पूरो महीनो असां रोड ब्लॉक कोन कयो हो ऐं न ई असांजी का नियत हुई, न ई को इरादो हुयो त असां को रोड ब्लॉक कंदासीं। असां पूरा 26 ॾींहं वेठल हुआसीं, हिकु भेरो 3 ॾींहं ॾिनासीं, ॿियो भेरो 3 ॾींहं ॾिनासीं, असां न पिए चाहियो त अहिड़ी का ॻाल्हि थिए, न वरी प्रिया एक्शन कमेटी कॾहिं अहिड़ो कुझु कयो आहे। लाॻीतो तव्हांखे ख़बर हूंदी त 3.25 साल, पौणा 3 साल असां प्रिया एक्शन कमेटी पारां प्रिया कुमारी जे लाइ एहतिजाज कराची प्रेस क्लब आॾो कंदा रहियासीं। तव्हीं सभु ॼाणो था त हुते असांखे गिरफ़्तार इन करे कयो वियो जो असांखे फासाइण जी कोशिशि कई वई। ऐं जॾहिं मींहुं वठो राति जो 3:30 वॻे, 9 कलाक रोड बंदि हुयो, बाईपास बबरलो बाईपास बंदि हुयो। पर उन खां पोइ जॾहिं SSPs असां सां ॻाल्हाइण आया त असां उन्हनि खे क्लियर चयो, मूं उन्हनि खे चिठो चयो त हींअर वारिसनि जूं अखियूं मूं ते आहिनि, मां तव्हां सां ॻाल्हियूं हाणे नथी करे सघां, हाणे असांखे पंहिंजा ॿारड़ा घुरिजनि था। हिकिड़ो ज़िद बि उन्हनि खे थी वियो ऐं पोइ जीअं ई तेज़ मींहुं वठो ऐं ऊंदाह थी वई, तूफ़ान वारी हिकिड़ो ऊंदाह थी वियो, कुझु बि ॾिठो कोन पियो थियो, नज़र कोन पियो आयो, त
त पोइ उन्हनि खे वझ मिलियो ऐं हुननि असांखे गिरफ़्तार करे छॾियो। 3 ॾींहं असांखे धार धार जॻहियुनि ते रखियनि, ज़हनी टार्चर ॾिननि, असांजे माण्हुनि ते लठबाज़ी कयनि, वारिसनि ते लठबाज़ी कयनि, वारिसनि खे अगवा कयनि ऐं पंहिंजी ॻाल्हि ते आणण जी कोशिश में हू नाकाम विया। त जीअं असीं चऊं था तीअं कयो, उन में हू नाकाम विया। सिंध हुकूमत हिन में सिधी रीत ॿधलु आहे ऐं सिंध हुकूमत नथी चाहे त असांजे धरतीअ ते अमन हुजे। ऐं जेके ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं त हर पासे अमन आहे ऐं सुकून आहे, सभु ठीकु आहे, ओके जी रिपोर्ट आहे, ईअं बिल्कुलु न आहे। ऐं बिल्कुलु हिन में सिंध हुकूमत सिधी रीत ॿधलु आहे ऐं उहा नथी चाहे त माण्हू जेको आहे सो सुख ऐं सुकून जो साहु खणनि। ऐं सिंध में तव्हां ॾिसो त हर पासे एहतिजाज आहिनि, शागिर्दनि जा, कैनालनि जे हवाले सां, बेरोज़गारी जे हवाले सां। पर हीउ जेको इशू आहे चाइल्ड ट्रैफिकिंग जो, ॿारनि जे अगवाकारीअ जो, इहो त चेन आहे जेका आलमी सतह ते जुड़ियल आहे। हाणे हुननि जो धंधो जेको आहे सो उन ते लत रखी वई, उन ते लत अची वई। जॾहिं असां उन ॻाल्हि खे हाईलाइट कयोसीं त इहो हिकिड़ो वापारु आहे, इहो हिकिड़ो कारोबार आहे, हिकिड़ो धंधो आहे। इन करे ज़ाहिर आहे सिंध हुकूमत उन में सिधी रीत ॿधलु आहे त उहा कीअं चाहींदी त इहा ॻाल्हि माण्हुनि ताईं ख़बर पए त ॿार अगवा करण खां पोइ छा थींदो आहे, छो थींदो आहे। त सिंध हुकूमत जो किरदारु ॾाढो हिकिड़ो ॻणतीअ जोॻो आहे ऐं क्वेश्चन मार्क बि आहे त पंहिंजा ई तव्हांजा ॿारड़ा, तव्हांजी धरती जा ॿारड़ा, तव्हांजा वोटर्स उन्हनि जा ॿारड़ा, उन्हनि खे तव्हां अगवा करायो, उन्हनि ते तव्हां धंधो था कयो। ज़ाहिर आहे असांजे मुल्क जा, असांजे सूबनि जा जेके वॾा हूंदा आहिनि उन्हनि जूं हिकिड़ी ज़िमेवारियूं हूंदियूं आहिनि। ऐं सिंध पुलिस जो कमु छा हूंदो आहे? तहफ़ुज़ ॾियणु। ऐं उहा कंहिंजे अंडर हूंदी आहे? हुकूमतुनि जे अंदरि हूंदी आहे, अंडर हूंदी आहे। उन वफ़ाक़ हुजे, सूबा हुजनि, उन्हनि जे कंट्रोल में हूंदी आहे। जेसीं ताईं उहे उन्हनि खे न चवंदा तेसीं ताईं कुझु नथा करे सघनि। सो ज़ाहिर आहे उहा सिधी रीति सिंध हुकूमत ॿधलु आहे।